सिंध के अॻूणे वॾे वज़ीर मुमताज़ अली भुट्टो के लाॾाणे ते संदसि वॾे फर्ज़ंद के पग ॿधाइण की तक़रीब मुनक़िद कई वई। अमीर बख्श भुट्टो के पग ॿधाइण की तक़रीब ॻोठ आबाद भुट्टो में मुनक़िद कई वई। आमिर ख़ान पग जो पहिरियों वर ॾिनो। तक़रीब में जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो ख़ास तौर शिरकत कई। माण्हुनि पारां संदसि शानदार आजियां कई वई। तक़रीब में गौस बख्श महर, मुअज़्ज़म अब्बासी, तेगो ख़ान तेगानी, मोहम्मद राशिद राशिदी, अब्दुल ख़ालिक भरचूंडी भी शरीक थियो। लियाकत जतोई, राशिद महमूद सुमरो, सैयद ज़ैन शाह, आगा अली नवाज़ जलबानी, डॉक्टर इब्राहिम जतोई ऐं ॿिया बि इन तक़रीब में शरीक थिया आहिनि। नवंदेरो मां इन जा वधीक तफ़सील मालूम कयो था टाइम न्यूज़ के रिपोर्टर नूर मोहम्मद सुमरो खां। नूर मोहम्मद, छा अपडेट्स आहिनि अवां वटि मुमताज़ अली भुट्टो जे लाॾाणे ते संदसि वॾे फर्ज़ंद खे पग ॿधाइण जी तक़रीब मुनक़िद कई वई। मेहताब सिंध के सीनियर सियासतदान अॻूणे वॾे वज़ीर ऐं अॻूणो गवर्नर रहंदड़ मुमताज़ अली भुट्टो जी वफ़ात बैदि संदसि जे वॾे पुट अमीर बख्श भुट्टो की दस्तारबंदी तक़रीब ॻोठ आबाद भुट्टो में कई वई। इनमें पूरे पाकिस्तान मां भुट्टा बिरादरी जा हज़ारनि अघ में माण्हुनि शिरकत कई। दस्तारबंदी की तक़रीब में शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जो पगदार पुट शहीद जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो ख़ुसूसी शिरकत कई। वो जीअं ही पिंडाल में पहुतो तो माण्हुनि उती भी ताड़ियूं वॼाए संदसि आजियां कई। दस्तारबंदी की तक़रीब में पीर अब्दुल ख़ालिक भरचूंडी, पीर पागारे के फर्जंद सैयद मोहम्मद राशिद शाह राशिदी, अकबर राशिदी, सरदार मुअज़्ज़म अब्बासी, सरदार तेगो खान तेगानी, लुत्फ़ुल्लाह दल, नूरुल हुदा शाह, डॉक्टर इब्राहिम जतोई, सरदार जान मोहम्मद कुंदरानी, मौलाबश खान खोसो समेत केतरनि ही सरदारनि पिणु शिरकत कई। जॾहिं त अमीर बख्श भुट्टो जीअं ही पिंडाल में पहुतो त ज़बरदस्त नारेबाज़ीअ सां हुनजी आजियां कई वई। संदसि पग की रस्म में पहिरियों जेको वर पग खे ॾिनो वियो उहो आमिर अली खान भुट्टो, जॾहिं त ॿियो वर संदसि जे सौट रसूल बख्श खान भुट्टो, टियों वर नंढे भाउ अली हैदर भुट्टो ऐं चौथों वर जूनियर ज़ुल्फ़कार ॾिनो। जंहिं बैदि अमीर बख्श भुट्टो आयल मेड़ के खिताब कंदे चयो त भुट्टा क़ौम के लाइ हर वक्त हाज़िर रहंदुसि। कुछ माण्हू सरदारी निज़ाम ते सठोलियूं कंदा आहिनि, पर मां चवां थो त जेकॾहिं सरदारी निज़ाम न हुजे त मुल्क तबाह थी वेंदो। उन जो वधीक चवणु हुयो त जॾहिं अदालतुनि मां इंसाफ़ न मिलंदो, सिफारिशी ऑफिसर मुक़रर थियल हूंदा त ही सरदारी निज़ाम ही कमु ईंदो। उनजे लाइ हुकूमत के घुर्जे त अदालतुनि में जेके 20-20 साल केस हलनि था उन्हनि खे तकिड़ो इंसाफ़ फराहम कयो वञे। जेके ऑफिसर वेठल आहिनि उन्हनि खे ग़रीबनि जूं ॻाल्हियूं ॿुधणियूं पवंदियूं। जॾहिं त 70% जेको मुल्क आहे उहो ज़राअत ते हलंदो आहे, पर ज़मींदारनि ऐं हारियुनि खे को बि रिलीफ न मिलंदो आहे। सिर्फ़ु 30% ज़राअत वारनि खे हर मराहतूं मिलंदियूं आहिनि। जंहिं करे असीं ज़मींदार पाण में ॿधी करे जेकॾहिं सिर्फ़ु हिकिड़ो साल सारियालो फसल रबी या ख़रीफ़ न करियूं त मुल्क गोॾा खोॾण ते मजबूर थी वेंदो। जी नूर मोहम्मद सुमरो, महिरबानी अपडेट करण जे लाइ।